इस्लामाबाद की अदालत पीटीआई के अॻूणे चेयरमैन और बुशरा बीबी के गैर शरई निकाह वारो केस ॿुधण जोॻो हुजण या न हुजण बाबत फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। शाहिद मोहम्मद लतीफ़ अदालत के ॿुधायो त पीटीआई जो अॻूणो चेयरमैन बुशरा बीबी के घर ईंदो रहंदो हो। इस्लामाबाद के डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज की अदालत पीटीआई के अॻूणे चेयरमैन और बुशरा बीबी के गैर शरई निकाह केस की ॿुधणी थी, जंहिं दौरान बुशरा बीबी के अॻूणे मुड़स खावर मोनिका के मुलाज़िम शाहिद लतीफ़ पेश थी बयान रिकॉर्ड करायो। केस के शाहिद मोहम्मद लतीफ़ अदालत के ॿुधायो त खावर मोनिका बुशरा बीबी और पीटीआई के अॻूणे चेयरमैन ते नज़र रखण लाइ चयो हो। पीटीआई जो अॻूणो चेयरमैन बुशरा बीबी के घर ईंदो रहंदो हो, कमरे में मूंखे न छॾियो वेंदो हो। मोहम्मद लतीफ़ जो चवणु हो त बुशरा बीबी के कमरे में वञण ते पीटीआई जो अॻूणो चेयरमैन गारगंद करे ॿाहिरि वञण लाइ चवंदो हो। काफ़ी भेरा रोकण बावजूद भी पीटीआई जो अॻूणो चेयरमैन घर ईंदो रहंदो हो। अदालत पीटीआई के अॻूणे चेयरमैन बुशरा बीबी के गैर शरई निकाह केस ॿुधण जोॻो हुजण या न हुजण बाबत फ़ैसिलो महफ़ूज़ कंदे केस की ॿुधणी 8 दिसंबर ताईं मुलतवी करे छॾी।